सलाम नमस्ते दोस्तों। हाणे इहो वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजे शहर यानी कराची, सिंध जी दिलि जंहिंखे सिंध जी मारी, सिंध जो रूह चयो वेंदो आहे, ऐं उहो सिंध जो रूह हाणे नथो चयो वञे, उहो सिंध जो रूह 1947 खां पहिरीं बि चयो वेंदो हुयो। सिंध जी मारी इन खां 1947 खां पहिरीं चई वेंदी हुई। उन लाइ उते माण्हू अगरि पंहिंजो कल्चर डे जेके सिंध जी ईद चयो वेंदो आहे उहा सेलिब्रेट कनि था त असांजे मथां अनेक इल्ज़ाम लॻनि था, असांखे शर पसंदि चवनि था, असांखे शिदत पसंदि चवनि था, नस्ल परस्त चवनि था। छो त तव्हां पंहिंजी क़ौमी ॾींहं खे सेलिब्रेट कयो था कराची में, ऐं कुझु माण्हू जेके उन क़ौमी ॾींहं खे हथरादू तरीक़े सां असांखे इहो ई लॻे थो त हुननि गंद करण जी कोशिशि कई। छो त कहिड़ी ईद वारे ॾींहंनि ते तव्हां रोड बंदि कंदा हो? इहो कोई हिकिड़ी जमात जी कॉल न हुई, को प्रोटेस्ट न हुयो, या त पोइ इहा का लॉन्ग मार्च न हुई, इहो कोई सेलिब्रेशन हुई जिते माण्हू पंहिंजी पब्लिक रोडनि ते वञनि पिया। कंहिंजे घरनि में कोन घिड़िया हुआ, कंहिंसां हिननि बदतमीज़ी पहिरीं कोन कई, उनखां बाद में ही कंहिंखां फुर कोन कई त तव्हां उन्हनि खे अहिड़े क़िस्म जूं अनेक टाइटल्स ॾेई करे सिंधियुनि खे पंहिंजे ई शहर में निंदकड़ो कयो पिया। त इहो बि हिकिड़ो रियासत जो ई उहो ई वारो हिकिड़ो ड्रामो हुयो जेको असां पहिरीं ॾिठो। जॾहिं बि हिननि खे उन शइ खे फ्लॉप करिणो हूंदो आहे त ही कुझु पंहिंजा माण्हू छॾे करे पोइ उन वीडियोस ठाहे करे उहो सोशल मीडिया ते सर्कुलेट कंदा। नस्ल परस्ती तव्हां हिकु न 1000 दफ़ो कयो, पर इहो त तव्हां सोचे इहो पंहिंजे ख़्याल में बि न सोचिजो त कराची कॾहिं सिंध खां अलॻि थींदो। कॾहिं बि न, कॾहिं बि न। इहो उनजो रूह आहे ऐं रूह कॾहिं जिस्म खां अलॻि कोन थींदो आहे।